साईं मुंहिंजो नालो शेर मोहम्मद आहे। असां भेटूर में वेठा आहियूं साईं। सुबुह सां असां वियासीं ॿाहिरि कमकार ते निकिरी मारे फ़ोन कयूं त छोकिरे तुंहिंजे खे धक आहे बेहोश थी वियो आहे। स्कूल में साईं नंढा खणी आया आहिनि। उते उस्ताद अभिषेक माड़ेचो आहे जेको 2-3 हज़ार ते साईं बीठल आहे, ईअं पिरावट बीठल आहे। उन साईं धक मुका ऐं लता हुन छोकिरो बेहोश थी वियो आहे। तव्हांजे साम्हूं आहे। शाहपुर खणी आहियूं, शाहपुर में जवाबु ॾिनो। साईं हबीब ॾे खणी आहियूं, जवाबु ॾिनो त बाबा छोकिरे जो मां इलाज कोन कंदुसि, बेहोश आहे, तव्हां पंहिंजो खणी वञो सरकारी अस्पताल काॾे। अहिड़ो ॿार हाणे कहिड़ी ख़बर होश में त न आहे, नथो ॻाल्हाए सघे। असां कंहिंखां पुछूं साईं ना जे जी रुगो क़ौम परस्ती कंदा साईं, खणी कोन था। उस्ताद वेठो वॾो साईं, उनखे मां चयुमि जेको आहे साईं जेको आहे छोकिरो बेहोश पियो आहे तुंहिंजे साम्हूं वञी खणी रखियोमांसि। मां चई मां पुछा कंदुमि, स्कूल में खणी आयोमांसि, तॾहिं बि साईं उहो उस्ताद खे भॼाए छॾियो। को साम्हूं न आयो, मूंखे कंहिं ॿुधायो कोन, मजबूरन मां खणी आयुमि। छोकिरो बेहोश थियो पियो साईं। मुंहिंजो पुटु आहे साईं, बिल्कुलु तक़रीबन ईअं समय त 8-9 साल उमिरि अथसि साईं। 2 क्लास में पढ़ंदो आहे साईं। मुतालबो इहो आहे इंसाफ़ कयो वञे साईं। असां इहे उस्ताद जेके आहिनि करे बि उस्ताद हटाया वञनि साईं। ॿारनि खे मारे छॾींदा साईं। हेड मास्टर बि असांखे परस्ती आहे सिर्फ़ु साईं। माड़े जो पुटु आहे अभिषेक आहे, प्राइवेट आहे, 3,000 बीठल आहे स्कूल सरकारी आहे साईं। सरकारी स्कूल छा मसलो आहे? असांजा छोकिरा स्कूल वेंदा आहिनि, प्राइमरी स्कूल आहे। असांजे छोकिरनि खे इहो चई त मदरसे पढ़ंदव, सुभाणे ईंदो तव्हां सां इहो बुरो हशर थींदो। मदरसे में क़ुर शरीफ़ कीअं न पढ़ंदा? टाइम ते जीअं छोकिरा विया बसि इन खे वरितईं, इन खे बेहोश करे सचईं। पाण वेठो हो छा असां सां वॾो तसब करे थो, चए थो क़ुर शरीफ़ न पढ़ो। ऐं असांजा जेके आहिनि छोकिरा पिताफिन जा ॿाहिरि वेठा हूंदा आहिनि, माड़े चङे पियो इंडाटन कुड़ीअ लाइ किथां जा आहिनि, ज़िले जा सखर जा आहिनि, असां घोटकी जा आहियूं। असांजा छोरा ॿाहिरि उहे सभु इंडाट अंदरि वेठा आहिनि। उहो माड़े जो आहे। इहा इन जी ॻाल्हि करे मदरसे छो वेंदा हो? मदरसे क़ुर न पढ़ो। ऐं 3 त असांजे वटि 2 बजे खां पोइ मोकल थींदी आहे, चवंदा आहिनि मदरसे न वञो, असां वटि अची ट्यूशन वठो। पर ट्यूशन वठणु असांजी मर्ज़ी आहे न। असां मुस्लमान क़ुर शरीफ़ पढ़ाईंदासीं। मुंहिंजो पोटो अथई, भाटे जो पुटु न खपे। ममता हेड मास्टर प्राइवेट आहिनि, सरकारी मास्टर आहे। हेड मास्टर आहे ममता छा प्राइवेट रखिया अथई, सरकारी मास्टर रखिया वञनि। ये प्राइवेट इन्हनि खे का बि ॼाण न आहे। प्राइवेट उस्ताद रखिया आहिनि, सरकारी उस्ताद 1-2 रखिया वञनि, सरकारी उस्ताद बि न आहिनि। पाण सिर्फ़ु हेड मास्टर 1500 जो प्राइवेट छोकिरो बीहारियो अथसि, सरकारी उस्ताद रखिया वञनि। असां त इंसाफ़ थी न दुश्मनी अहिड़ी काई न, क़ौम परस्ती जे हिसाब सां असां त हेड मास्टर करायो आहे। असां त इंसाफ़ थिए, सरकारी उस्ताद रखिया वञनि ऐं हेड मास्टर खे बि हटायो वञे।